नाज़नवा खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे पनवाकिल मां घुटा ॾेई क़तल कयल नौजवान जे वारसनि जो क़ौमी शाहरा ते धरणो हयो वियो। धरणे सबबि सिंध खां पंजाब ॾांहुं ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक मुअतल रही आहे। ॻोठ गुलू मलाणो में अणॼातल जवाबदारनि ॻोठाणे खे घुटा ॾेई क़तल कयो हो। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे पनवाकिल मां घुटा ॾेई क़तल कयल नौजवान जे वारसनि क़ौमी शाहरा ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं अयाज़ शेख खां। जी अयाज़, अपडेट कजो धरणे बाबति। जी बिल्कुल, पनवाकिल भरिसां ॻोठ गुल्लू मलाणे में नामालूम जवाबदार पारां 40 वरनि जे नौजवान एहसान फलपोटो खे तशद्दुद बैदि घुटा ॾेई क़तल कयो, जंहिंजो लाश पोस्टमार्टम बैदि वारसनि हवाले कयो वियो। जिन पनवाकिल जे बाइजी चौक वटि क़ौमी शाहरा ते लाश रखी धरणो हयो आहे। धरणे सबबि सिंध पंजाब ॾांहुं ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। इन सिलसिले में मक़तूल नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त असांजे नौजवान खे फ़ोन ते घुराए उनखे तशद्दुद करे घुटा ॾेई क़तल करे लाश फसल में उछलायो वियो आहे। जॾहिं त पुलिस हिन वक़्त ताईं का बि केस में अॻुभराई न कई आहे। इन्हनि SSP सखर ऐं बस वारनि खां घुर कई आहे त जल्द नौजवान जा कातिल गिरफ़्तार करे खेनि सां इंसाफ़ कयो वञे। इन सिलसिले में जॾहिं त बाइजी पुलिस जो इहो चवणु आहे त नौजवान जो लाश जेको आहे ॻोठ ॿाहिरां फसल मां मिलियो। शुरूआती जांच कई पई वञे। मोबाइल जेका आहे उहा बि ट्रेसिंग ते आहे नौजवान जी। जल्द जेका आहे कातिल गिरफ़्तार कया वेंदा। आख़िरी इतलान ताईं जेको आहे क़ौमी शाहरा ते वारसनि पारां टायरनि खे साड़े करे धरणो जारी रखियो वियो आहे। जंहिं सबबि सिंध पंजाब ॾांहुं ईंदड़ वींदड़ सभई गाॾियूं बीहजी वियूं आहिनि। मुसाफ़िर सख़्तु परेशान आहिनि। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।